टे ॾींहं सूबाई घरू वज़ीर जे हुकुम ते मुग़विन जी बाज़ियाबी लाइ कश्मीर जे कचेवार इलाइक़े गेहलपुर में पुलिस पारां ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन 6 महीना अॻु अगवा थियल हिंदू नौजवान राजेश कुमार ऐं हफ़्तो अॻु कस्टम एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ कयो वियो। ॾोहारियुनि जे हमले में पुलिस एहलकार अनवर कलोड़ो शहीद थी वियो। टे ॾींहं अॻु सूबाई घरू वज़ीर ज़ियाल अंजार पारां गुडू में आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो, एसएसपी कश्मीर ऐं ॿियनि सां गॾिजाणी करे ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो, जेको कश्मीर पुलिस ऐं रेंजर्स जो कश्मीर जे कचेवार इलाइक़े गेहलपुर में मुग़विन जी बाज़ियाबी लाइ कयो वियो, जंहिं जे नतीजे में ॿिन्ही तरफ़नि खां फायरिंग जो तबादलो थियो। ॾोहारियुनि पारां पुलिस पार्टी ते रॉकेट फायर कयो वियो, जंहिं जे नतीजे में पुलिस कांस्टेबल अनवर अली कलोड़ो शहीद थी वियो। कांस्टेबल अनवर अली कलोड़ो जो ताल्लुक कश्मीर पुलिस सां हो। इन ऑपरेशन दौरान बहादुरी जो मिसाल पेश कई। अनवर अली कलोड़ो जी जनाज़े नमाज़ एसएसपी ऑफिस कंदकोट में मुकम्मल सरकारी एजाज़नि सां अदा कई वई। नमाज़ जनाज़ा में सिंध पुलिस जे ख़ास दस्ते शहीद खे सलामी पेश कई, जॾहिं त इन मौके ते डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब पठान, एसएसपी कश्मीर ज़ुबैर नज़ीर अहमद शेख, डिप्टी कमिश्नर कश्मीर रेंजर्स सिंध जा ऑफिसर, कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जा नुमाइंदा, सहाफ़ियुनि समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा अॻुवान, सिविल सोसाइटी ऐं शहीदनि जे वारसनि शिरकत कई। शहीद खे मुकम्मल सरकारी प्रोटोकॉल सां मिटी माउ हवाले कयो वियो।